नाज़रीन, लाड़काने जे ख़ानगी अस्पताल में ऑपरेशन थिएटर में औरत सां मुबैना लट जी लगायल इल्ज़ाम हेठ डॉक्टर शोएब चांडिया पाण मथां लगायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे, जॾहिं त सचवा जी सॾ ते चांडिया बिरादरी जे माण्हुनि सख़्त एहतजाज कयो आहे। उन हवाले सां पेश आहे एजाज़ चांडियो जी हीअ रिपोर्ट। उन में ईअं आहे त हे वाक़ियो जेको आहे त कुझु माफ़िया तरफ़ां मुंहिंजे ख़िलाफ़ु घड़ियो वियो आहे। इन में का बि सदाकत न आहे ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त हर माण्हू सोशल मीडिया ते मुंहिंजे फेवर में लिखे थो त उन में बि अंदाज़ो लॻाए सघिजे थो। इन में त मुंहिंजी पेशेंट सां का बि ॻाल्हि न थी आहे। मां जीअं आयुमि त पेशेंट प्रिपेयर्ड हुयो। मां सर्जरी कई, हुन में इम्प्लांट DCP लॻाई टिबिया में, DCP करे ऐं कलाकु लॻो। कलाक खां पोइ मां वापसि हली वियुमि। न मुंहिंजी पेशेंट सां ॻाल्हि थी, न पेशेंट मूंखे कुझु ॻाल्हायो आहे। ऑपरेशन जेका असां कंदा आहियूं टंग जी, त इन में टंग जी ऑपरेशन में असांखे अधु नशो ॾियणो पवंदो आहे। सॼो नशो न ॾींदा आहियूं। सॼो नशो ॿांह जी ऑपरेशन हुजे या मथे हुजे त उन में असां सॼो नशो ॾींदा आहियूं। हिन में पेशेंट बिल्कुलु जाॻंदो आहे, होश में हूंदो आहे, ॿाहूं चोरे सघंदो आहे, कंध खे लोॾे सघंदो आहे, पासीरो थी सघे थो। त इन में अधु नशो ॾींदा आहियूं असां। डॉक्टर शोएब तमामु बेहतरीन इंसान दोस्त माण्हू आहे। उन लाइ असां चांडिया न पर सॼो शहर, सॼो इलाइक़ो, पूरो सिटी गवाही ॾींदो डॉक्टर केतिरो शरीफ़ आहे। बेगुनाह ऐं हरू भरू जा इल्ज़ाम जेके लॻाया विया आहिनि डॉक्टर, इहे तमामु ग़लति आहिनि। अगरि इहे इंक्वायरी में बि न आयो आहे, DNA टेस्ट में बि न आयो आहे, कुझु बि न आयो आहे। डॉक्टर जा इहे किरदार किसी बंदि न कयो त असां बि सिंध चांडिया वेलफेयर पूरी सिंध में असां बि एतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मौक़ुफ़ आहे त असां चवंदा त प्रॉपर इन्वेस्टिगेशन कई वञे। पहिरीं ॻाल्हि त जेकॾहिं नियाणी सां अहिड़ी ॻाल्हि थी बि आहे त उनजी प्रॉपर इन्वेस्टिगेशन में सॼी ख़बर पइजी वेंदी। ऐं उन खां अलावा डॉक्टर शोएब हिकु शरीफ़ माण्हू आहे, उन लाइ किरदार किशी बंदि कई वञे। दादा ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर साहिबु हिकिड़ो तमामु इंतिहाई शरीफ़ इंसानु आहे ऐं हुनजो जेको फैमिली बैकग्राउंड आहे उहो बि इंतिहाई जेको आहे त शरीफ़ आहे। इंतिहाई जेका अथव नेक निमाज़ी माण्हू आहिनि। पहिरीं त इहा ॻाल्हि आहे त डॉक्टर शोएब त जेको आहे त अहिड़ो अमल करिणो त पंहिंजी जॻह ते आहे, पर सोचे बि कोन थो सघे। बाक़ी रहियो मसइलो त जेकॾहिं जेको आहे त उहो बि सिंध जी नियाणी आहे, हुनजे लाइ बि असांखे इज़त आहे। जेकॾहिं हुन सां इहा बेवाजिबी थियल आहे त जुडिशल इंक्वायरी ते JIT मुक़ररु थिए ऐं जेके उन में मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ा मिलणु खपे।